नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। अॻूणो अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हवाई हादसे खां ज़री तां बची वियो। उॾाम दौरान जहाज़ जे इंजन फेल थियण सबबि हंगामी लैंडिंग कई वई। अॻूणो सदर डोनाल्ड ट्रंप जे जहाज़ लुइसियाना खां फ्लोरिडा वञण लाइ उॾाम भरी त ख़लीज मैक्सिको वटि जहाज़ जो इंजन फेल थी वियो। पायलट जहाज़ जी हंगामी लैंडिंग करे नुक़सान खां बचाए छॾियो। हवाई जहाज़ में सीक्रेट सर्विस एजेंट्स, स्पोर्ट स्टाफ ऐं डोनाल्ड ट्रंप जा वेझा साथी सवार हुआ। ज़रियनि मूजिबि जहाज़ जी 3 इंजन मां हिकु इंजन फेल थी वियो हो। ॿिए पासे सदर डोनाल्ड ट्रंप नए जहाज़ जी ख़रीदारी लाइ चाहींदड़नि खे माली मदद जी अपील करे छॾी आहे। अॻूणो अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हवाई हादसे खां ज़रिए तां बची वियो। उॾाम दौरान जहाज़ जो इंजन फेल थियण सबबि हंगामी लैंडिंग कई वई। अॻूणो सदर डोनाल्ड ट्रंप जे जहाज़ लुइसियाना खां फ्लोरिडा वञण लाइ उॾाम भरी त ख़लीज मैक्सिको वटि जहाज़ जो इंजन फेल थी वियो। पायलट जहाज़ जी हंगामी लैंडिंग करे नुक़सान खां बचाए छॾियो। हवाई जहाज़ में सीक्रेट सर्विस एजेंट्स, सपोर्ट स्टाफ ऐं डोनाल्ड ट्रंप जा वेझा साथी सवार हुआ।